मुहब्बत माण्हुनि खे सरहदूं पार कराए रही आहे। कॾहिं सीमा भारत वञे थी त कॾहिं भारत जी नारी अंजू पाकिस्तान पहुची वञे थी। पर हाणे हिकु नओं मामलो साम्हूं अची वियो आहे। पाकिस्तानी चइनि ॿारनि जी माउ सीमा हैदर जो मामलो अञा मस थधो थियो आहे त वरी मुहब्बत लाइ पाकिस्तान मां भारत वञण जो ॿियो वाक़ियो साम्हूं अची वियो आहे। सीमा हैदर मुड़ुस ऐं वारसनि सां कूड़ ॻाल्हाए वई हुई ऐं हिन जोड़े बि वारसनि सां कूड़ हयां ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि खां थींदो वञी भारत पहुतो। पर हाणे नौजवान ऐं नारी ॿिन्ही जे वारसनि खे ॻणतीअ वरायो आहे, छो त ताज़ो खेनि ख़बर पई आहे त जोड़ो कैनेडा या दुबई न पर 9 महीननि खां भारत में वेठो आहे। हीउ किसो असल में ईअं आहे त पाकिस्तान जे इलाइक़े शांगला जो रहवासी 24 सालनि जो फैज़ मोहम्मद दुबईअ में कमाइण सांगे वियो हो ऐं कुझु वक़्त बाद पाकिस्तान मोटियो। न वारसनि खे चयो त हाणे हू कैनेडा वेंदो, पर असल में हू कैनेडा न भारत वञी रहियो हो। दुबई में संदसि मुलाक़ात 20 सालनि जी भारतीय नारी नेहा फातिमा सां थी चुकी हुई। हिननि जी दोस्ती खां पोइ शादी बि थी चुकी हुई ऐं एतिरो ई न पर खेनि हिकु ॿार जो औलाद बि आहे। पोइ भारतीय छोकिरीअ जे पीउ ॿिन्ही जा गैर कानूनी कागज़ ठाराया ऐं हमराह खे भारत घुराए वरितो। नेपाल ऐं खटमिंडो जा बॉर्डर क्रॉस कंदे नेठि फैज़ मोहम्मद मुहब्बत लाइ भारत पहुची वियो। पंहिंजे वारसनि खे चई रहियो हो त हू कैनेडा में आहे ऐं ख़ुशि आहे। पर मसइलो तॾहिं बणियो जॾहिं सोशल मीडिया ते इहे ख़बरूं आयूं त हिकु पाकिस्तानी खे गैर कानूनी भारत में दाख़िल थियण ते गिरफ़्तार कयो वियो आहे। हाणे फैज़ मोहम्मद जी माउ खे बेहोशीअ जा दौरा पइजी रहिया आहिनि ऐं संदसि भाइर एहतिजाज करे रहिया आहिनि। फैज़ मोहम्मद गुज़िरियल 9 महीननि खां भारत जे शहर हैदराबाद में पंहिंजी भारतीय ज़ाल नेहा सां रही रहियो आहे। पर जॾहिं पुलिस खे ख़बर पई त वटसि कागज़ गैर कानूनी आहिनि त खेसि गिरफ़्तार कयो वियो ऐं हाणे हिन सां बि इहो ई वर्ताव थींदो जेको सीमा सां थियो हो। हिन भेरे छोकिरी भारतीय आहे ऐं छोकिरो पाकिस्तानी, पर जोड़ो भारत में आहे ऐं ॾुखियाईयुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। भारतीय पुलिस इन्हनि सभिनी माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे जिन फैज़ मोहम्मद जी मदद कई। फैज़ मोहम्मद जे भाइरनि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजे भाउ खे वापसि आणण जी अपील कई आहे। हम अपना भाई के लिए वो इंडिया में गिरफ्तार हुए। यहाँ से तो हमें बोल के गया था, बोले मैं कनाडा जा रहा हूँ। अभी पता चले इंडिया में गिरफ्तार हुए। हमें वीडियो को ज़रा पता चले वीडियो है उसकी। ये तो पता नहीं किसी इंडिया वालों ने यूट्यूब पे चढ़ाई है। हमें अभी पता चले तकरीबन 2 तारीख को वो पाकिस्तान वज़ीर-ए-आज़म वज़ीर ख़ारिजा उससे हमारा मुतालिबा है हमारा भाई का वापस कराया जाए। कि देखो हमारा भाई जो ना वो गया हुआ था बाहर मुल्क, पहले काम कर रहा था इसमें दुबई से फिर आया था पाकिस्तान से। वो हमें बोल के गया था कि हम जा रहे हैं कि वो यूके, और वो यूके गया तो यहाँ से हमारे से व्हाट्सएप पे रब्ता हो रहा था। उसने बोला कि मैं यूके में हूँ। अभी 2-3 दिन पहले हमारे पास एक वीडियो चल गया है, तो हमने देखा तो उसमें वो सुना कि वो इंडिया में है। तो उसके बाद हमारे से उससे कोई रब्ता नहीं हुआ। जी हमें तो कोई नहीं पता था, लेकिन हमने जो अभी देखा वीडियो में तो वो उसने बोला कि शादी की है और अपने बच्चे की और अपनी बीवी के पास गया हुआ। वल्लाह आलिम हमें तो नहीं बताया तो उसने कि मैं कहाँ जा रहा हूँ और कहाँ नहीं जा रहा हूँ। तो इसलिए इसमें हम लोग सब परेशान हैं। हमारे जो घर वाले वो सारे परेशान हैं, उससे ना कोई रब्ता हो रहा है ना कोई हमारा वो हो रहा है। हमारे पाकिस्तान अपने वज़ीर-ए-आज़म से और सब लोगों से ये दरख्वास्त है कि हमारे जो भाई को ये रिहा करे।